अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़। ख़बरनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदा तव्हांखे राजो खानानी खां रिपोर्टर इमदाद अली निज़ामानी जी रिपोर्ट ॾींदा हलूं। राजो खानानी में MPA मीर अलाबख्श टालपुर जी अॻवानी में हिफ़ाज़ती टुकनि बाबति आगाही तक़रीब ऐं वाक़ तफ़सील मूजिबि राजो खानानी शहर जी MPA हाउस खां MPA मीर अलाबख्श टालपुर समेत राजो खानानी रूरल हेल्थ सेंटर ऐं बेसिक हेल्थ सेंटर सईदपुर डॉक्टर महमूद मेहमान, डॉक्टर नियाज़ टालपुर, MS राजो खानानी वैक्सीनेटर महबूब मेहमान, इम्तियाज़ कमरानी, कम्युनिकेशन ऑफिसर सोहिल राठौड़, असलम जूणे जो मंज़ूर समूह ऐं RHC स्टाफ राजो खानानी जी लेडी हेल्थ वर्करनि पैरामेडिकल स्टाफ पारां हिकु आगाही आलमी हफ़्तो वैक्सीन WIW जेको 24 अप्रैल खां 30 अप्रैल ताईं पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे, उन ई सिलसिले अवामी जागरूकता वाक कदी राजो खानानी शहर जे रूरल हेल्थ सेंटर में तक़रीब मुनक़द कई, जंहिंमें MPA मीर अलाबख्श टालपुर, डॉक्टर महमूद, डॉक्टर नियाज़ टालपुर, महबूब मेहमान ख़िताब कंदे अवाम खे ॿारनि जी वैक्सीन जी अहमियत ऐं शेड्यूल बाबति आगाही ॾिनी ऐं वालिदीन खे उहो मैसेज ॾिनो त 12 ख़तरनाक बीमारियुनि जंहिंमें उरड़ी, रोबीला, नमूनिया, पोलियो समेत 12 ख़तरनाक बीमारियुनि खां अॻुवाट बचाव लाइ हिफ़ाज़ती टुका सरकारी अस्पतालनि ऐं क़ाइम ख़ुसूसी काउंटर ऐं घर ईंदड़ ख़ुसूसी टीमनि खां मुफ़्त लॻाराया वञनि, जीअं उन्हनि मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ बणायूं वञनि, छाकाणि त इहे मासूम ॿार ई मुस्तक़बिल जा महमार आहिनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़। अॼु जीअं त जो ॿारनि बीमारियुनि जो ॿारनि खे टुकर लॻाइण जो हफ़्तो शुरू थो थिए, महिलाऊं सभिनी ज़िले जे अवाम खे गुज़ारिश थो कयां, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जी सिहत जी हिफ़ाज़त लाइ इहे पंहिंजो टुका जेके आहिनि से लॻारायो ऐं पंहिंजी ॿारनि जी हिफ़ाज़त करियो ऐं उनखे पंहिंजी बीमारियुनि खां बचायो। इहो सॼी दुनिया में जेको आहे सो इहो मुहिम शुरू थिए थी ऐं उनखे पंहिंजो ॿारनि खे बचाइण लाइ